सिंधी ॿोली तालीम ऐं लोक अदब लाइ जाखोड़ींदड़ नाले वारे लेखक डॉक्टर कमाल जामड़े जी जनाज़ा निमाज़ कराचीअ जे इलाइक़े सचल ॻोठ जी बेनज़ीर पब्लिक लाइब्रेरीअ जे अङण में अदा कई वई। जनाज़ा निमाज़ में सगा जे चेयरमैन रफ़ीक अहमद जाफ़री, जनरल सेक्रेटरी ख़ालिद हुसैन चन्ना, अदीब डॉक्टर शेर मेराणी, डॉक्टर अयूब शेख, सलाद जे आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, जसकम अॻवान, इलाही बख्श बिकक समेत केतिराई नाले वारा अदीब, शाइर ऐं डॉक्टर कमाल जामड़े जा शागिर्द वॾे अंग में शरीक थिया। उन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे संदन चवण हो त डॉक्टर कमाल जामड़ो सिंधी ॿोली ऐं लोक अदब जो वॾो ॼाणू हो ऐं हुन सिंधी अदब जी तमामु वॾी ख़िदमत कई आहे। डॉक्टर कमाल जामड़ो साहब जंहिंजी सुञाणप उनजो अमल बहैसियत हिकु लेखक जे, अदीब जे, मुहक़क़ जे आहे। उहो न फ़क़ति पंहिंजे इन्हनि सभिनी शयुनि सां लाॻापियल हो, पर हू इदारनि जो सरबराह हो ऐं उनखां पोइ हू कोशिश में हूंदो हो, छो जो हुनजो तइल्लुक़ यूनिवर्सिटियुनि सां हो, त यूनिवर्सिटियुनि में सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ ऐं उनजा शोभा खोलाइण ऐं उते तहक़ीक़ जे अमल खे अॻिते वधाइण लाइ उहो इंतिहाई कोशिशनि में रहियो ऐं हुनजो हीउ विछोड़ो जेको आहे उहो सिंधी अदब, तहक़ीक़ ऐं समाजी इदारनि जे लाइ हिकिड़ो वॾो ख़ाल आहे। डॉक्टर कमाल साहब जो विछोड़ो सिंधी अदब जो तमामु वॾो नुक़सानु आहे। हुन सिंधी ॿोली, अदब, ख़ासि तौरु लोक अदब जी तमामु वॾी ख़िदमत कई। हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया। आउं पाण डॉक्टर साहब जो शागिर्द आहियां। लोक अदब जे हवाले सां डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, डॉक्टर अब्दुल करीम संदीले खां पोइ जंहिं माण्हू जेकॾहिं कमु कयो आहे त उहो डॉक्टर कमाल जामड़ो साहब आहे। ऐं सुगड़नि जे हवाले सां उन्हनि खे एकेडमिक सतह ते आणणु, एकेडमिक प्लेटफॉर्म ते आणण जे लाइ साईं जूं ख़िदमतूं नथियूं विसारे सघजनि। ऐं ॿियो कमु जेको वॾो साईं जो हुयो उहो जेके बि सिंध जूं यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में सिंधी शोभा क़ाइमु करण जे हवाले सां जेका उनजी जुस्तजू हुई, जेका जाखोड़ हुई, ऐं कॉलेज सतह ते सिंधी सब्जेक्ट पढ़ाइण जे हवाले सां साईं जेके कोशिशूं वरितियूं उहे तमामु वॾियूं ख़िदमतूं हुयूं सिंधी अदब जूं, जेके वॾे वक़्त ताईं यादि रखियूं वेंदियूं। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच खां पोइ लोक अदब ते तमामु वॾो कमु जेको मौजूदा हुयो उहो डॉक्टर कमाल जामड़े जो हुयो। वॾो उत्साह हुयो, तमामु वॾे पैमाने ते हुन MPhil PhD स्कॉलर पैदा कया। सॼी सिंध में हू पाण प्रैक्टिकली वेंदो, लोक अदब जेके सुघड़ आहिनि उन्हनि सां राब्ते में रहियो। वाराए नसीराबाद खां वठी सिंध जे झरझंग, कश्मोर, फुल शहरनि ताईं बि हू मेड़ाक कराईंदो हुयो। हितां वेही करे माण्हुनि खे रहनुमाई कंदो। अहिड़े माण्हू मिलणु ॾाढो ॾुखियो आहे। आउं सम्झां थो इहो असांजो तमामु वॾो सानियो थियो आहे। जॾहिं हुन कराची यूनिवर्सिटी दाख़िला वरिती त मूंखे ॿ छोकिरा नज़र आया जेके मूंखे लॻंदा हुआ त पंहिंजे फ्यूचर में, पंहिंजे मुस्तक़बिल में तमामु पंहिंजो नालो ठाहींदा। हिकिड़ो हुयो डॉक्टर कमाल ऐं ॿियो हुयो तारिक अज़ीज़ शेख। इहे मूं वटि पढ़ंदा हुआ ऐं मां ॾाढो हिननि खे प्यारु कंदो हुउसि। डॉक्टर कमाल त एॾो सादो क़िस्म जो माण्हू हूंदो हो जो हुननि खे वॾनि माण्हुनि सां या हुननि सां को वास्तो ई कोन हूंदो हो। पढ़ण सां कमु, हुन जा किताब यार ऐं किताब दोस्त, ॿियनि सां हुन जो वास्तो कोन। उहो ई सबबु आहे जो हिन पंहिंजी नंढी उमिरि में तमामु घणा किताब लिखिया ऐं नंढा किताब जेके हिन जा 50 किताब आहिनि उहे हिन जे शागिर्दनि खे कमु पिया अचनि। हिन जे जेको आहे छॾे वियल माण्हुनि खे कमु ईंदा। हिन खां पोइ बि पंहिंजे किताबनि में ज़िंदा हूंदो। लोक अदब हिन वक़्तु जेकॾहिं दुनिया में सुञातो वञे थो त उहा सुघड़नि जी ख़िदमत ऐं महिनत आहे, पर उन्हनि सुघड़नि खे ॾेह ऐं परॾेह में मुतारिफ़ कराईंदड़ शख़्सियतुनि में डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच हिकु अदबी इदारे में पघार ते वेही करे, ग्रांट ते वेही करे तमामु वॾो तारीख़ी कमु कयो। पर बेलोस ख़िदमतगार जेकॾहिं आहे त उहो डॉक्टर कमाल जामड़ो आहे, जंहिं लोक अदब ख़िदमतुनि जे हवाले सां कॾहिं बि का आछ न कई, न वरी कुझु तलबियाई। डॉक्टर कमाल ऐं मूं लोक अदब जे ॾिहाड़े जो 16 डिसंबर जो बुनियादु रखियो हो। उन ॾिहाड़े ते हुनजो विछड़णु त असां उनखे ॿियो कुझु नथा ॾेई सघूं। असीं हींअर वाॻूं वारा घोड़ा भली ॻाड़ियूं, पर असुलु इहा ॻाल्हि आहे त हुनखे जेकॾहिं ज़िंदह रखिणो आहे त लोक अदब जो इदारो डॉक्टर कमाल जामड़े जे नाले सां क़ाइमु कयो वञे ऐं उन इदारे में डॉक्टर साहब जो जेको कयल कमु आहे उन कयल कम खे अञा बि वधाइजे। लोक अदब जो जेको सहेड़ियल फ़न आहे उनजो, उनखे किताबी शिकिल ॾिनी वञे। हिन सिंधी अदब में ते जेतिरो कमु कयो आहे उनजी वॾी तारीख़ आहे। 50 किताब लिखी। अॼु हिते मूंखे अफ़सोस बि थियो त सिंध हुकूमत हिन जहिड़े आलम अदीब सां वॾी नाजाइज़ी कई जो हिन जहिड़े आलम कमाल जहिड़े आलम खे का ढंग जी जॻह बि न ॾिनो। तव्हां ॾिठो त मां हिते कुंड में वेठे ॼण त रुनुस पए, मुंहिंजी दिलि भरी पई आहे। सभिनी जी भरियल हूंदी, छो त हीअ त हिकु सिंध जे लाइ वॾो सानियो आहे, तमामु वॾो सानियो आहे। अहिड़ो अदीब जेको हर वक़्तु सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब जी ख़िदमत कंदो रहियो। हिन सां तमामु घणी नाजाइज़ी थियूं। सिंध हुकूमत बि कयूं, वफ़ाक़ी हुकूमत बि कयूं, हर हवाले सां, पर सिंधी क़ौम हिन खे कॾहिं न विसारींदी, छो त हीअ पंहिंजो पाण खे तारीख़ में लिखाए वियो। हिन जेका इल्मु अदब जी ख़िदमत कई आहे उहे किताब हिन खे अमल करे छॾियो आहे। पर सिंध हुकूमत ते
जी बेहसी ते अफ़सोस आहे जो चौखुंडी जे क़ब्रिस्तान में पहिरियां ऐलान थियो त उते दफ़नाए वेंदो, छो त अहिड़े आलम अदीब खे ट्रिब्यूट त ॾियणु खपे हा। यूनिवर्सिटी में हुयो सिंधी अदब जी ख़िदमत में मुख़्तलिफ़ प्रोग्राम टीवी रेडियो सराउंड पब्लिकेशन सराउंड वेलफेयर में उन जेके समाजी कमु कया पायलर जे ऑफिस में ॿिए पासे ॿी त हिन जो वॾे में वॾो कमु हो जेको सुघड़ हुआ सिंध जा उन्हनि खे हिकिड़े जाइ ते गॾु कयो, उन्हनि जी तनज़ीम ठाही, उन्हनि खे रूशनास कराई मुख़्तलिफ़ माण्हुनि में जेके लिटरेचर फेस्टिवल में उन सुघड़नि खे खणी ईंदो, इहो वॾे में वॾो कमु आहे हिन जो। जाखोड़ी माण्हू हो, माठ मीठ में सभु कमु कंदो ऐं कंहिं बि पब्लिसिटी खां पाण खे हमेशह परे रखियो। अॼु असां में कोन्हे उनजी तरह ते जनाज़े में असां सभु शरीक कयूं। अल्लाह का दुआ था करूं अल्लाह जन्नतुल फिरदौस में साईं की जगह दे। मैं उर्दू यूनिवर्सिटी मैंने ज्वाइन की 2011 में और जामड़ो साहब वहाँ पहले से थे और मेरे उनसे ऐसे ताल्लुकात थे जैसे छोटे भाइयों की तरह। ये सिर्फ एक कुलीग का नुकसान नहीं है, एक आम प्रोफेसर की डेथ नहीं है, दर हकीकत एक सिंधी अदब का बहुत बड़ा नाम जिसने सिंधी अदब की इस कम उम्री में, यानी उनकी डेथ 48 साल की उम्र में हुई, 50 से ज़ायद किताबें लिखी, बेशुमार तहकीकी रिसर्च जर्नल्स के उन्होंने पेपर शाये किए, फिर ख़ुद एक रिसर्च जर्नल कारुंझर के वो मुदीर थे। तो उनकी काविशें और उनको हमेशा याद रखा जाना चाहिए और रखा जाएगा, मुझे यकीन है। और सच पूछें कि ये जो लॉस हुआ है इसको एक अरसा लगेगा उस गैप को फिल होने के हवाले से। हिकिड़ो वॾो स्कॉलर, हिकिड़ो महान अदीब जेको आहे उहो सिंध जे हिकिड़े सरकारी अस्पताल में सिविल हॉस्पिटल में जेको आहे उहो इंतकाल करे वियो। किथे आहे असांजो जेको सकाफ़त खातो आहे उहो किथे आहे, असांजी सिंध गवर्नमेंट किथे आहे, किथे आहिनि उहो अकेडमी ऑफ लेटर्स या अदब जा ॿिया इदारा या हिल्मी हल्का सिंध जा। मां सम्झा थो त इहा बेक़दरी आहे, नाक़दरी आहे हिकिड़े वॾे आलिम जी जंहिं यूनिवर्सिटी में उहो कमु कयो, पंहिंजी ज़िंदगी ॾिनी। यूनिवर्सिटी बि जेको आहे उहो हुन लाइ कुझु बि न कयो। हालांकि असांजी यूनिवर्सिटी में भी मेडिकल पैनल हुआ पर इंतज़ामी नाअहली जे करे साईं कमाल जामड़े साहब जो इलाज जेको आहे उहो आगा खान या लियाकत नेशनल जहिड़े अस्पताल में न थी सघियो। बहरहाल असांखे वॾो हिन जो अफ़सोस भी आहे ऐं असां शर्मिंदा आहियूं। यकीन कयो असां शर्मिंदा आहियूं त असां पंहिंजे हिकिड़े महान लेखक सां असां ईअं रवैयो कयो आहे। ऐं मां सम्झां थो त अॻिते बि असांजा जेका अनमोल रतन आहिनि उन्हनि सभु ईअं थींदो रहंदो, छो त इहे जेसि ताईं सोसाइटी या हुकूमत या जेको इदारनि पारां इहे कमु न थींदो असांजे अदीबनि लाइ फ़नकारनि लाइ, तेसि ताईं इहे कुझु बि न थींदो। कुली को दोस्त हो, तक़रीबन 10 साल असांजो साथ रहियो ऐं डॉक्टर साहब जो सिंधी में ख़ासि तौर ते लोक अदब में लतीफ़ियात ते सिंधी अदब ते तमामु घणो कमु आहे। तक़रीबन 50 जे क़रीब हुन जूं तसनीफ़ात आहिनि। हिकिड़ो शागिर्दनि जे लाइ, उस्तादनि जे लाइ, पंहिंजे स्टाफ जे लाइ हिकिड़ो महिरबानी उस्ताद हूंदो हो। ॿिया जेकॾहिं मिलण वारा माण्हू ईंदा हुआ हुनजी बाक़ाइदा सभिनी जी इज़त करणु, इवन एतिरे क़दुरु जो के शागिर्द आहिनि उन्हनि खे बि विहारे चांहि पियारणु। वरना असां वटि इहो रवाजु आहे, तव्हांखे ख़बर आहे त शागिर्दनि खे साम्हूं वेहण बि कोन ॾींदा आहिनि। लेकिन डॉक्टर साहब जो रवैयो हिकिड़ो बहितरीनु उस्ताद जो रहियो ऐं अफ़सोस आहे डॉक्टर साहब जो जॾो कमु आहे ओॾी उनखे मंझता न मिली सघी आहे। सिंधी अदब खे 52 या 50 किताब ॾियण का मश्करी न आहे, हिकु वॾो कमु आहे जंहिंखे मुंहिंजे ख़्याल में हिन महिल सिंध जे माण्हुनि खे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत हुई। पर बदकिस्मती सां हू हिकु अहिड़ी उमिरि में हलियो वियो आहे, 48 साल खां वॾी उमिरि न हुई ऐं हू असांखां विछड़ी वियो आहे। तमामु घणो ॾुख थियो आहे। असां त इहो चवंदासीं त सिंधी लोक अदब सां गॾोगॾु मजमूई जेको सिंधी अदब आहे ऐं उनखे नुक़सानु पहुतो आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे जेके हुनखे हिकु इदारे तौरु गॾु वठी हलंदा हुआ, किथे बि वेंदा हुआ, महफ़िल सजाईंदा हुआ त हू हुते हूंदो हो। या हीउ जेको हाणे तव्हां ॾिसो त जेको कल्चर डे मल्हायूं था उनमें बि हुनजो पंहिंजो पॉज़िटिव किरदारु रहियो। असांखे अफ़सोस आहे त हुन एतिरा 50 किताब तख़लीक़ करण बावजूदि हुनखे कंहिं वॾे जेको आहे सरकारी अवार्ड सां न नवाज़ियो वियो, जंहिंजी हुनखे आख़िरी वक़्त ताईं शिकायत बि हुई। साईं कमाल जामड़े जहिड़ियूं शख़्सियतूं सदियुनि में पैदा थींदियूं ऐं साईं लोक अदब जो ॼाणू हो, सिंधी अदब जो ॼाणू हो। साईं जो वॾो कमु सिंधी ॿोली में तइलीम। साईं चवंदो साइंस पढ़ो, हर शइ पढ़ो, पर सिंधी बि पढ़ो। ईअं कोन चवंदो हो त रुॻो सिंधी पढ़ो, पर सिंधी बि पढ़ो। हर सिंध जी जेका बि यूनिवर्सिटी आहे हुन में सिंधी जो शोबो हुजणु घुरिजे ऐं सिंधी अदब में जेका बि शइ सर्जे थी, जेका बि शइ आहे इहा महफ़ूज़ हुजणु घुरिजे ऐं साईं इन लाइ जाखोड़ कंदो रहंदो। ऐं साईं सिंधी शागिर्दनि जो वॾो भरजल हूंदो। साईं जहिड़ी का मुंहिंजे ख़्याल में
कराची में अहिड़ी शख़्सियत न हूंदी जेका शागिर्दनि लाइ पाण ऊनो रखे ऐं शागिर्दनि खे पाण फ़ोनूं करे हुननि जा फॉर्म वग़ैरह जे लाइ हुननि खे ख़बरदार करे हुननि खे आगाह करे, अहिड़ी का शख़्सियत न हूंदी। ऐं साईं वक़्तनि बेवक़्तनि हुननि जो कमु बि ईंदो हो, जेके बि ग़रीब शागिर्द हूंदा हुआ उन्हनि जे कमु बि ईंदो हो, उन्हनि जो माना माली मदद बि कंदो रहंदो हो वसाहर। डॉक्टर साहब तमामु वॾो माण्हू हो ऐं अॼु सॼी सिंध गमज़दा आहे हुनजे जेको आहे मौत ते। ऐं असां जेको हुनजो कमु आहे सिंधी ॿोलीअ लाइ, पंहिंजे लोक अदब लाइ, हू इंतिहाई हिकिड़ो सादो सिधो इंसानु हुयो। ऐं हुनजी कोशिशि हूंदी हुई त मां सॼी सिंध जे यूनिवर्सिटियुनि में सिंधी शोभा खोल रहियां। उन लाइ हू कालम लिखंदो हो, पंहिंजो आवाज़ु उथारींदो हो ऐं आला ईवान ताईं आवाज़ु पुॼाईंदो हो। उन लाइ हर वक़्तु हो सरगर्दान रहंदो हो त सिंधी ॿोलीअ जे उनखे जेको आहे सो हर यूनिवर्सिटीअ में, ऐं उनजी कोशिशूं कामयाबु वयूं। केतिरनि यूनिवर्सिटियुनि में सिंधी शोभा खुलिया ऐं हुननि नंढी लेवल खां पंहिंजो प्राइमरी उस्ताद खां शुरूआति कई ऐं सिंधी शोबे जे चेयरमैन ताईं पंहिंजो सफ़र कयो ऐं हिकिड़ो आला इंसानु हो। असां गमज़दा आहियूं, सॼी सिंध गमज़दा आहे। डॉक्टर नबी बख्श खां पोइ साईं जो जेको कमु हुयो सिंधी अदब में तमामु बहितरीनु हुयो। साईं हींअर ऐलान कयो पंहिंजे फेसबुक सोशल मीडिया जे ज़रिए त लोक अदब जो ॾींहुं असां 16 डिसंबर ते मल्हाईंदासीं, मगर साईं असां सां कोन रहियो। असां पूरी तयारी में हुआसीं, साईं सां गॾु असां इहो ॾींहुं बि मल्हाईंदासीं। साईं जो जेको सिंधी ॿोली जे हवाले सां कमु थियल आहे तमामु बहितरीनु कमु थियल आहे। सर सिंधी शागिर्दनि सां ॾाढो चाह रखंदा हुआ। पंहिंजो वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में तमामु घणा शागिर्द आया ऐं उन्हनि खे उत्साह कयईं त अचो ऐं पाण तव्हां एडमिशन वठो ऐं पंहिंजी सिंधी ॿोली सां चाह रखो। डॉक्टर कमाल जामड़े जी जनाज़े निमाज़ खां पोइ संदसि मढ़ खे शाह इनायत कब्रिस्तान में मिटी माओ हवाले कयो वियो, जॾहिं त सगा पारां संदसि मज़ार ते गुलनि जी चादर पिणु चाढ़ी वई। डॉक्टर कमाल जामड़े जी जनाज़े निमाज़ में शिरकत कंदड़नि जो चवणु आहे त डॉक्टर कमाल जामड़ो सिंधी ॿोलीअ जो आशिक़ हो, जंहिंजो इल्मी अदबी कमु हमेशह यादि रखियो वेंदो। कैमरामैन फराज़ मीराणी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ टीवी, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।